हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे भलीकार। उमेद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त अॼु असांजो लेक्चर आहे महताब महबूब ते, जेको सिंधी 9th क्लास में अफ़साना अदब ऐं नावल में जो हिकु मुख़्तसर प्रोफाइल ॾिनल आहे। उन प्रोफाइल खे सहेड़े मूं कोशिशि कई आहे त तव्हांजे लाइ अहम नुक़्ता जेके आहिनि साम्हूं खणी रखां, जेके तव्हांजी टेस्टनि में तव्हां लाइ मददगार साबित थियनि। सो इन उमेद सां हिन लेक्चर खे मूं कंपाइल कयो आहे ऐं इहा उमेद बि अथमि त तव्हां जे लाइ ही लेक्चर इंतिहाई लाभाइतो साबित थींदो। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। महताब महबूब। हाणे महताब महबूब जेको आहे 14 जुलाई ते पैदा थी। तारीख़ कहिड़ी हुई? 14 जुलाई। सवाल अची सघे थो त महताब महबूब कॾहिं पैदा थी, त उनजो सही जवाबु थींदो महताब महबूब 14 जुलाई ते पैदा थी। महताब महबूब सन 1949 ईस्वीअ ते पैदा थी। हाणे इहो बि सवाल अची सघे थो त महताब महबूब कहिड़े सन में पैदा थी, त उनजो जवाबु थींदो 1949 ईस्वीअ ते पैदा थी। 14 जुलाई 1949 ते महताब महबूब पैदा थी। अच्छा, महताब महबूब कहिड़े शहर में पैदा थी, त इन जो सही जवाबु थींदो महताब महबूब कराची शहर में पैदा थी। हाणे टे इंतिहाई अहम जेके इन में नुक़्ता आहिनि। हिकिड़ो त महताब महबूब 14 जुलाई 1949 ईस्वीअ ते पैदा थी ऐं ॿियो कराची शहर में पैदा थी। संदसि शुमार सिंधी अदब में कहाणीकार, नावल निगार, सफ़रनामा निगार ऐं मज़मून निगार तौरु आहे। सिंधी अदब में जेका महताब महबूब जी सुञाणप आहे उहो हिकिड़ो बहितरीनु कहाणीकार तौरु आहे, नावल निगार बि आहे ऐं सफ़रनामा बि लिखिया आहिनि ऐं उनखां अलावा मज़मून बि लिखिया आहिनि। महताब महबूब जे मशहूरु किताबनि में चांदी जूं तारूं, मिठी मुराद आहिनि। मशहूरु ॿ किताब आहिनि, हिकिड़ो चांदी जूं तारूं ऐं मिठी मुराद। मज़मूननि जे हवाले सां इहा ॻाल्हि पियो कयां। उनखां अलावा संदसि मशहूरु किताब चांदी जूं तारूं तां पाकिस्तान राइटर्स गिल्ड तरफ़ां इनाम पिणु ॾिनो वियो। संदसि मशहूरु किताब चांदी जूं तारूं तां पाकिस्तान राइटर्स गिल्ड तरफ़ां इनाम पिणु ॾिनो वियो। ऐं उनखां अलावा महताब महबूब जा 2 मशहूरु नावल आहिनि सिंधी अदब में, जेके ही आहिनि। संदसि मशहूरु नावल पिणु आहिनि। हिकिड़ो ख्वाब खुशबू छोकिरी, ॿियो प्यार पनाहूं छांवरा। सवाल पेपर में अची सघे थो त प्यार पनाहूं छांवरा कंहिंजो लिखियलु नावल आहे, त इन जो सही जवाबु थींदो महताब महबूब। ख्वाब खुशबू छोकिरी कंहिंजो लिखियलु नावल आहे, त इन जो सही जवाबु थींदो महताब महबूब। या ईअं बि अची सघे थो त ख्वाब खुशबू छोकिरी कहिड़ी सिंधी अदब जी सिन्फ़ तौरु लिखियलु किताब आहे, कहाणी, नावल या शाइरी, त इन जो सही जवाबु थींदो नावल। उनखां अलावा ही हसन पिणु संदसि छपियलु किताब आहे। ही हसन बि महताब महबूब किताब लिखियो आहे। ऐं सिंधी 9th क्लास में जेको मोकलाणी कहाणी लिखल आहे उहो संदसि मशहूरु किताब चांदी जूं तारूं तां खयल आहे, जेको सिंधी 9th क्लास में ॾिनल आहे मोकलाणी कहाणी। त इहो मुख़्तसर अहवाल महताब महबूब जो। हाणे ॾिसूं था सिंधी 9 में इन्ही सबक जे पोयां जेको आहे उहो ग्रामर वारो हिसो आहे, उनखे पाण ॾिसंदासीं। ज़मीर जवाब मौसूल। हाणे तव्हांखे ज़मीर जे बारे में त मूं पढ़ायो आहे त ज़मीर उहो जेको इस्म जे बदिरां कमु अचे या इस्म जी जॻह ते कमु अचे, उनखे पाण ज़मीर चवंदा आहियूं। हाणे ज़मीर जवाब मौसूल छा आहे, अचो त उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे, जो ॿिए लाइ खॾु खणंदो सो पाण खॾ में किरंदो। जो ॿिए लाइ खॾु खणंदो सो पाण खॾ में किरंदो। हिन जुमिले में सो लफ़्ज़ जो लाॻापो जो लफ़्ज़ सां आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो जो जे जवाब में सो आयो आहे, मतिलबु त इन जे जवाब में कमु आयल आहे।
उन करे अहिड़नि लफ़्ज़नि खे ज़मीर जवाब मौसूल चइबो। हाणे हिन में सो जेको आहे उहो ज़मीर जवाब मौसूल आहे। मूंखे उमेदु आहे त हीउ लेक्चर अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी लाइक कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।